अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर इस STV न्यूज़ माया खदीजा फातिमा नसर विजूता है मलची अपडेट थे नाज़रीन। काजी अहमद कसाई लाखों जी रिपोर्ट मौजूद शेरी दुकानदार इतिहाद काजी अहमद पारा शहर के मेन बाजार में गटरन जो गंदो पानी निकाल न थियण खिलाफ शटर डाउन हड़ताल करे अली खान जतोई राना सरफराज राजपूत मुमताज खास के लिए जीवन लाल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी टाउन कमेटी ऑफिस के अॻियां एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हणी टाउन इंतजाम खिलाफ छिती नारेबाज़ी कई वई। इन मौके ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल काफ़ी ॾींहनि खां सफ़ाई न थियण करे गटरनि जो गंदो पानी शहर अंदर शाही बाजार रेडियो बाजार समेत ॿियनि बाज़ारनि में तलाउ जी सूरत में बीठल आहे ऐं शहर में हर तरफ़ कचरे जा ढेर लॻल आहिनि। बाज़ारनि में गटरनि जो गंदो पानी बीहण जे करे असांजो कारोबार सख़्त मुतासिर थी रहियो आहे। शहर गंदगी जी वड़ चढ़ी वियो आहे। टाउन इंतज़ामिया खे चिताव कयूं त जल्द खां जल्द सफ़ाई कराए वञे।